राणो भायो रात जे राणो भायो रात वञो विड़राई चयो वर विॾूण ईअं जीअं पर पुॼतोए पांद चई है भॻई हेकार सोढो साई जी घणो लतीफ़ साईं जी मजलिस में लतीफ़ साईं जी सॼे सुठ खे सलाम लतीफ़ साईं जे आशिक़नि खे लतीफ़ साईं जे पांधेड़नि खे सभिनी खे लतीफ़ साईं जे कचहरी में भली कार ऐं ख़ुशी थींदी आहे जॾहिं उहो कलाकु अची वेंदो आहे कलाक जे इंतज़ार में या 24 कलाक गुज़रंदा आहिनि कॾहिं जेको आहे सो टाइम थींदो ते माण्हू पंहिंजो जेको फर्ज़ु आहे या जेको हिसो जेको माण्हू मिलियो आहे माण्हू खे ज़िंदगी में उनखे माण्हू अदा करे सघे ख़ुदा ख़ैर सां तव्हांजो ॾींहुं कल्ह को ॾींहुं गुज़री वियो हलियो ऐं हीअ राति आहे उहा ॾुखी ॾुखी इहा बि जेका सुबुह जो साह खणंदी वरी जेका ॾींहुं थींदो वरी इहो नओं जेको सफ़र आहे ज़िंदगी जो वरी उहो शुरू थींदो इहो ज़िंदगी जो सिलसिलो अलाए कॾहिं खां हले पियो जॾहिं खां वरी इंसानु भारत में आयो आहे धरती ते आयो आहे तॾहिं खां वठी इहो सफ़र ऐं तॾहिं खां वठी इहो इंसान जे तरक़ी जो सफ़र तमीर जो मंज़राह जो इहो शुरू आहे को ज़मानो इहो ॼण त को माण्हू जे आॾो को मक़सदु न हूंदो हो को बाग़ मकान कोन हो ईअं जी जानवर हलनि पिया तीअं जेको माण्हू ईअं हलंदो रहियो ऐं पोइ जॾहिं माण्हू खे अकुलु अची वियो हलियो माण्हू खे इल्मु मिलियो माण्हू खे ऐं सुठा माण्हू ॾाहा माण्हू धरती ते पैदा थिया जीनियस माण्हू ऐं उन खां पोइ माण्हू जी जेका ज़िंदगी आहे उन में तब्दीली आई उनमें माण्हू हिन आम जानदार खां जानवर खां निकिरी हिकिड़े सुठे इंसान जी हिकिड़ी सुठी मखलूक जी सूरत में ज़िंदगी गुज़ारे थी ऐं इहो सफ़र इंसान जो शुरू आहे पोइ हुनमें इलाही तकलीफ़ूं अचो साम्हूं वियो अचे हा अलबस्ती मुंहिंजे पासे में वेठो आहे अॼु सॼो ॾींहुं सफ़र में गुज़रियो राति वियासीं साईं इस्माइल जे ॻोठु त ख़ान मिज़ाज पुरसी करणी हुई ऐं पोइ उते इतला थियो सुबुह जो अलबस्ती जो मामो ही जहान छॾे वियो हलियो ऐं पोइ अॼु वरी ओॾे हुआसीं उन्हनि सां गॾु कुले कांडी थियासीं शाम जो फिरी फिरी वरी जेको शफ़क़तगाह ते पुॼी वियासीं अलबस्ती आबाद ते हाणे ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि अलाए केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि उहे करे ई कोन सघंदासीं ज़िंदगी तमामु थोरी आहे हाणे उन करे चूंड था करियूं सॼी दुनिया में तमामु घणा माण्हू सुठा माण्हू आया तमामु सुठियूं ॻाल्हियूं उन्हनि माण्हुनि कयूं पर उहे सभु ॻाल्हियूं गॾु कयूं त बि असांखे ज़िंदगी खपनि ऐं उन खां पोइ वरी चूंड करे वरी उन्हनि मां पढ़ूं उन्हनि मज़ा त उनखे बि असांखे वक़्तु लॻंदो उनजे करे पाण हीअं चूंड कई आहे लतीफ़ साईं छो त लतीफ़ साईं वटि तकरीबन जेको आहे
इल्म आहे, अदब आहे, शाइरी आहे, रोमांस आहे, ज़िंदगी जो तक़रीबन सभु शयूं उन में असांखे ॼण मौजूदु मिली थियूं वञनि। उन करे बेस उनखे बनाए वठूं, पोइ उन मां ॾिसूं त कहिड़ियूं ॻाल्हियूं निकिरनि थियूं। लतीफ़ साईं जे ज़िंदगी में कहिड़ियूं ॻाल्हियूं आयूं आहिनि, तजुर्बे में कहिड़ियूं ॻाल्हियूं आयूं आहिनि, ऐं लतीफ़ साईं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो खे फोकस कयो आहे, ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे जेको आहे सो उन खेड़ियो आहे, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे, ऐं उहो असीं उन ते पहिरीं बहस करे, असीं जेको आहे सो उनजा छेद करे पोइ अची लतीफ़ पढ़ूं। उनखां बहितर आहे त लतीफ़ साईं पढ़िजे, पोइ उनजी शाइरी पढ़ूं था, जेके मुख़्तलिफ़ सुर आहिनि, मुख़्तलिफ़ जेके उन में मौज़ू आहिनि, उन में ॾिसूं था त कहिड़ा गोशा निकिरनि था, कहिड़ियूं ॻाल्हियूं निकिरनि थियूं ज़िंदगी जूं। पोइ ज़रूरी सम्झंदासीं त उन ते ॻाल्हाईंदासीं, न त हू बि जेको आहे पाण खे पढ़णो आहे, ऐं पढ़ण सां लाज़मी आहे त माण्हू जे जेको आहे मथे में थोरी घणी तब्दीली अचे थी। ऐं विछोड़ो ऐं जेको ॾुख आहे, दर्द आहे, उनजो अहसासु जेको आहे कीअं थो ॾियारे लतीफ़ साईं। ओड़ो किरदारु आहे हंज जो, हंज ऐं कंग उन्हनि जो मिसाल चई विया उॾामी हंजड़ा, चई ही विछड़ियो खां वॾनि, चई साथनि छॾिया सैद चए, साईं साथियुनि छॾिया सैद चए, सुका सभई सर, चई छाऊं मारे छल घंघर घारे दीहड़ा, कि अलाह आणी हंजड़ा, कि अलाह आणी हंजड़ा वगर वाह वारे, सूर मरां सैद चए, दील विधो ॾारे, कि सूर मरां सैद चए, दील विधो ॾारे, चए मोहबत मच ॿारे, झोरी पाण झीणो कयो, चए ॿघा विया ॿुॾी लखे लहरनि विच में, चए ॿघा विया ॿुॾी लखे लहरनि विच में, चए साणा थिया सैद चए चिलड़ कंदे कुॾी, चए साणा थिया सैद चए चिलड़ कंधे कुॾी, चए उथिया की न उॾी काहे पिया कुन में, चए उथिया की न उॾी, चए काहे पिया कुन में। साईं औरंगज़ेब बादशाही बि सॼी संगत खे सलाम थो करे, ऐं साईं अमीर हुसैन असांखे दुआऊं थो ॾिए, तव्हांजी महिरबानी। ऐं मुंहिंजो माइटु अमीर बख़्श बि असांखे ॾिसी रहियो आहे, ख़ुदा बि असांखे ॾिसी रहियो आहे, तव्हीं बि असांखे ॾिसी, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो। चए हंज हुअड़ा गॾु, चए सगर साथ सर में, चए कूड़ी कांगेरनि लाथा अची लद, चए त कूड़े कांगेरनि चए लाथा अची लद, चए हंजनि वराए हद कढिया पऊ पातार मां, चए साओ सर छॾे विया साथ नियाऊं साण, मोती माणक चुणी विया पाणठ खणी पाण, चए कंग उन्हीअ काण मथो हणे महिराण में, तिल लमन जित लहन उतां ई उॾामण ॾाखड़ो। ये ॾाढी ख़ूबसूरत बारात आहे, अलबस्ती ठाराई आहे, मथां कखनि काना आहिनि, अॼु वरी उनखे गारो मारो बि कयोसीं उनखे, ऐं ज़िंदगी जा कुझु ॾींहं अकियुनि जाइनि में गुज़ारियासीं,
ऐं पकियुनि जायुनि में वरी माण्हुनि जो दिलियूं पकियूं थी थियूं वञनि, कचियूं जायूं आहिनि त उन में माण्हुनि जूं दिलियूं कचियूं आहिनि माण्हुनि जूं। जे लमन जित लहनि उतां ई उॾामण ॾाखड़ो, जे तोड़े सर सुकनि त बि पारेड़ी जोखो थिए। भले सर सुकी वञे हले पोइ बि जेको आहे पारेड़ी जो ख़्यालु कयो, वरी बि उहो उन महिल तव्हांखे नुक़सानु थींदो। जे भेड़ा थियो भुणनि सगर कयाऊं सर में, जे भेड़ा थियो भुणनि, जे गजा था वतनि चई सगर कयाऊं सर में, जे कंगन खे कल हणी, जे कंगन खे कल हणी चहेरो हंज चुणनि, जे खोटा थियो खणनि ते चिलड़ मझां चोंज हणी, चई खोटा थियो खणनि चिलड़ मझां चोंज हणी, जे राति विहां में ॾींहुं थियो। हीअ ॼण हिकिड़ी ज़िंदगी जो जनम आहे। हाणे मुख़्तलिफ़ जेके उड़िया थिड़िया जेके चइबो आहे, हाणे उहो डायरी मां मुख़्तलिफ़ बैत पढ़ूं था, ऐं अहिड़ो बैत आयो आहे जंहिंमें ॼण कॉन्सेप्ट इहो ई आहे ज़िंदगी जो नओं जनम थो थिए। ऐं राति विहामी वई ॾींहं खे जेको आहे सो ॼण त हुन वेड़े छॾियो आहे, ऐं ऊंदा ख़तमु थी वई आहे, ऐं रोशनी जो राज क़ाइमु थी वियो। न नियापो न नड़ो न सलाम न कलाम न ओठी न ॻोठी न पांदी न को कांदी, जे पिरी पाण अची वियो। जे मुंहं में जेके वट सट हुआ, जेके मकर हुआ, जेके फरेब हुआ, जेके उणायूं हुयूं, मुमल पंहिंजी सूरताल ॿुधाई, चई उहे सभु लही वियूं, चई सभु ख़तमु थी वियूं हलियूं। चई पाण मेर मेंधरे अची ॿाहिरि उजारियो, अची जेके वलियूं, जेके वण गुल ॿाटियूं पन पांदूरा सुकी सड़ी विया हुआ, उहे सभई सावा थी विया। ऐं वलियूं पटनि ते जेके हुयूं सुकी वियूं हुयूं, उहे सभु जेके आहिनि से वरी सायूं थी वियूं हलियूं, उन्हनि खे बि नई ज़िंदगी मिली वई हली। ऐं जेकी धरती आहे उहा बि सॼी जेको आहे मुख़्तलिफ़ रंगनि सां रंगारंगी राहूं बणिजी वियूं आहिनि, ऐं सॼी धरती जेका आहे गुले गुलज़ार बणिजी वई आहे। ऐं वण टिण जेके आहिनि से उहे फुलारजी विया आहिनि सभई। हाणे ॾिसो न हिकिड़े बैत में केॾो जेको मवाद आहे लतीफ़ साईं जो ॾिए था, पर उहो थियो कीअं जॾहिं पिरी पाण आयो। जॾहिं पिरी अची वियो हलियो त पोइ रंज रसामा ख़तमु थी विया हलिया, पोइ विछड़े जा जेके वढ आहिनि, फोड़ाए जा जेके फट आहिनि, उहे बि ख़तमु थी था वञनि, छो त पिरी पाण अची थो वञे। पिरी पाण अचे थो, ऐं पोइ जेको आहे पिरी पाण परचाए थो, ऐं काक में अची थो थाक अॾे। संदसि अचण सां सॼी काक चमकी ऐं चहकिजी पवे। ज़िंदगी जी बीठल जेका रेल आहे उहो वरी नए सफ़र ते राही थी। हाणे इहो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो फिल्मी हिकिड़ो मंज़र आहे जेको लतीफ़ साईं। हाणे असीं तुंहिंजी तशरीह कोन था करे सघूं, छो त इनखे सिर्फ़ु हाणे फिल्माए सघिजे थो। कि राति विहां में ॾींहुं थियो। हाणे इहो हिकिड़ो मंज़र, हाणे राति ऐं पोइ उहा विहां में थी, पोइ ॾींहुं थो थिए। हाणे इन्हनि जेको आहे 12 कलाकनि में छा छा न थियो हूंदो, उहो सॼो इन सिट में पियो आहे। कि राति विहामी ॾींहुं थियो पिरी आयो पाण, त अची मीर मेंधरे कामिल लाथी कान,
कि असां में जेका कान हुई, जेका असां में खोट हुई, असां में जेका कमज़ोरी जेका हुई, उहा मीर मेंदड़ उहा अची लथ वेठा। कि वण टिण वॾनि छाया, कि वण टिण वॾनि छाया, बुठा सभु वथाण। वथाण हंध खे चइबो आहे, जाइ खे चइबो आहे, जिते माल हूंदो आहे, जिते धारबो आहे, डेयरी फार्म, उनखे वठणु चइबो, उनखे वीव चइबो, उनखे वण टिण वॾनि छाया। ऐं जेके वण टिण जेके हुआ, जेके वॾियूं जेके हुयूं, उहे सभु चीज छांइजी वियूं हलियूं, उठा सभु वथाण। कि परची आयो पाण, कि परची आयो पाण, कि काक करारियो वलहो। कि वलहो जेको मुंहिंजो जेको कांत आहे, उहो जेको आहे काक में उहो करारियो अचे। सोढियूं केॾियूं न सुहिणियूं आहिनि। हाणे लतीफ़ साईं इहे जेके गुजरियूं ऐं जेको सोढियूं, उन्हनि जी जेका तारीफ़ लतीफ़ साईं कीअं थो करे। हाणे उहो तारीफ़ पढ़ूं, उन खां पोइ वरी जॾहिं बैत पढ़ंदासीं त पोइ वरी बैत जो पंहिंजो मज़ो ईंदो। चए थो सोढियूं केॾियूं न सुहिणियूं आहिनि, सोनवरनियूं चिमकंदड़ चहकंदड़ चिलकणियूं, जहिड़ियूं ॿरंदड़ कंदीलूं, ॿरंदड़ मशाला हुजनि जीअं। ॼण उभ में सिज चंड सितारा चांदीअ जे चमचनि में जूं खाइनि। हाणे ही उन्हनि जी जेका सॼी जेके अयाशियूं ऐं उन्हनि जी जेका ख़ुशहाली ॿुधाए थो। त ॼण उभ में सिज चंड सितारा अचे, संदनि नेणनि में नींहं जा नारा आहिनि। चांदीअ जे चमचनि में जूं खाइनि, जहिड़ा आसण तहिड़ा बासण, ॿहकंदड़ ऐं महकंदड़। कि सोने रूपे सां संदन विंदर ऐं विरूं आहे। कि संदन हिंडोरा त ॾिसो, संदन ओताकूं त ॾिसो, उन्हनि जा हुजरा त ॾिसो, उन्हनि जा अतर ऐं अंबीर सां सुराणियल आहिनि। कि अगर ऐं गुगर जो वास आहे, खटनि खे खथोरी ख़ुशबू लॻियल आहे, ॼण त सूंहं जो संसार हुजे। ॼण त को सूंहं जो संसार कीअं हुजे, जिते हर शइ सिंगारियल ऐं संवारियल थी लॻे। अतर ऐं अंबीर जा अंबार अची कयूं, कि टाक भरे छॾियऊं, को कॿट ख़ाली न हो। ॼण त सुगंध ऐं सुरण जी बाज़ार मची वई आहे। कि गुल ॿाटियूं मुखड़ियूं मिड़नी अची एहतजाज कयो। कि ॿाटियुनि अची ॿेलूं ॿधियूं आहिनि, विढ़ण लाइ तयार आहिनि। जीअं सोहणियुनि जे लबनि जी लाली ॾिसी हिंदुअ हैरत में पइजी वियो हलियो। हिंदुआ हैरत में पिया पसी लाली की लबनि। जीअं ॿाटियुनि ॿेलियूं ॿधियूं पसो सूंहं सड़नि। ऐं जेके ॿाटियूं जेके हुयूं, उहे उन्हनि खे वरी तकलीफ़ थी वई, उन्हनि खे उहे वरी जेका सड़नि थियूं, उहे उन्हनि खे तकलीफ़ थी वई। उन्हनि खे माना इंसान ज़ात जी केॾी न हुस्नाकी आहे। उहा जिन लाइ आहे जेके चोड़ण ऐं जेके मारणु पिया अचनि, उन्हनि लाइ लतीफ़ चवे थो लाहौती थियो पिया अचे। उहा सॼी दुनिया उन्हनि छॾे ॾिनी, उहे नांगा था थिया अचनि सफ़ा उहे। कि उन्हनि लाइ लतीफ़ साईं चए थो त उहे लाहौती थियो पिया अचनि, साह जा सांग साड़ियो, कि खेनि काक अॻे ई कुही छॾियो आहे। कि इझे था अचनि काक ककोरिया कापड़ी। हाणे इहो सॼो जेको आहे हिकिड़ो सूंहं जो हिकिड़ो मंज़रनामो आहे जेको लतीफ़ साईं ॿुधाए। हाणे इहो सूंहं जो जेको मंज़रनामो आहे, हिनखे कीअं लफ़्ज़नि खे जेका कंपोज़ कजे, हिनखे ऑर्गनाइज़ कजे, हिनखे उहो लतीफ़ साईं जे हिन बैत में पढ़। जीअं सोनवरनियूं सोढियूं रूपे रांदियूं कनि, जीअं सोनवरनियूं सोढियूं चई रूपे रांदियूं कनि, चई अगर ओता कुनमी
खथूरी खट जे अगर ओताकनि में चई खथूरी खटनि जे ओटियाऊं अंबीर जा मथे ताक तड़नि जे ओटियाऊं अंबीर जा जे मथे ताक तड़नि जे ॿाटनि ॿेलूं ॿधियूं जेके ॿाटियूं जेके हुयूं मुखड़ियूं जेके हुयूं जे उन्हनि बची ॿेलूं ॿधियूं उन्हनि बची जहिड़ो लायो जे ॿाटियुनि ॿेलूं ॿधियूं चई पसो सूंहं सड़नि ते उहो जॾहिं उन्हनि सोढियुनि जी सूंहं थियूं ॾिसनि माना उहो नेचर आहे उनखे विसार थो थिए न त गुल ॿाटियूं उनजो सां कहिड़ो वास्तो चई न चई ॿाटियुनि ॿेलूं ॿधियूं चई पसो सूंहं सड़नि चई थिया लाहूती लतीफ़ चई थिया लाहूती लतीफ़ चए चई पसण लाइ पिरियनि चई इझे था अचनि चई हाणे देरि कान थींदी चई इझे था अचनि चई काक ककोरिया कापड़ी चई जिन पंहिंजो कापड़ियुनि खे चई काक ककोरे छॾियो आहे चई उहे इझे था चई उहे परे न आहिनि फ़क़ीर अलबस्ती खां बि को कलाम ॿुधंदासीं ऐं अॼु सॼो ॾींहुं जेको सफ़र आहे उहो जेको आहे पासा पाखड़ियुनि जा जेके आहिनि उहो भञी थो विझे पर सॼो असीं बि कोन था पोइ सिज खुटे या ॿिज खुटे वेही रहंदासीं बच्चा ॿार चवनि था बाबा वेही रहो हाणे सॼी ज़िंदगी हलिया आहियो असीं ॾिसूं था हाणे जेकॾहिं वेही रहियासीं त पोइ संद सुकी वेंदा आहिनि अॻे अञा इहो हूंदो त मालिड़ो हूंदो पोइ पोड़ा ॿ 4 ॾींहं हुननि जा विंदरिया पिया हूंदा ऐं हाणे रुॻो माण्हू ॿधो पियो हुजे घर में उहो त बीमार थी वेंदो माण्हू असां त उहो ई जेको आहे भॼी आया आहियूं अची वेठा आहियूं बनी सॼी धरती ख़ुदा जी आहे असांजी आहे पोइ जेकॾहिं के यार दोस्त जी आहे उन खां वधीक ॿियो को मज़ो आहे कोन उहे अलबस्ती जी महिरबानी आहे ऐं वेठा आहियूं अलबस्ती जी बनी ते फिरियो फिरियो ऐं वेठा जेको आहे अॼु बि हिकिड़ो महिमान आयो अॼु वण वठी आयासीं ऐं हणंदासीं सुभाणे हुन में को गिदामिड़ी वठी आयासीं को ॿेड़ू वठी आयासीं हुन में को ॼमूं आहे जेको ॼमूं हिकिड़ो शाम जो हयोसीं ऐं असीं चवंदा आहियूं सॼी ख़ुदा जी धरती ते वण हणी छॾिया इहो न ॾिसिजे त सुभाणे ई बचंदो या कोन बचंदो केरु खाईंदो केरु कोन खाईंदो उहा लाज़मी आहे त केरु न केरु खाईंदो तव्हां पोखियो ॿियो केरु हुनखे बचाईंदो हुनखे ऐं या बाक़ी हाणे जेके चऊं न बाबा हाणे बचंदा कोन हाणे बचंदा कोन माना पोखणा कोन्हे हीअ अॼु अब्दुल ख़ालिक हबीबाणी हीअ अब्दुल डॉक्टर हबीबाणी जो नंढो भाउ आहे ऐं उनजी महिरबानी आहे उहे बि इनकलाबी माण्हू आहिनि पंहिंजे पंहिंजे दौर जा अञा बि ताईं बि जिते आहिनि उते माण्हू लॻा पिया आहिनि उहो कनि था इनकलाब जो ऐं डॉक्टर शायदि कोन आयो आहे जो भाउ जो मानियो अथसि शायदि तो काफ़ी ॾींहं थी विया आहिनि मूं वारो माइट चयो तव्हां कबीर साहिब खे विसारे छॾियो आहे विसारियो न आहे ऐं लतीफ़ आहे उनजो ई एॾो वॾो जहान आहे जो उन वञा असांजे न को ढउ थो थिए ऐं न को उन वञा असां जेका जान छुटंदी असांजी जान सां ॻंढियल आहे ऐं हिकिड़ो बैत आहे पंहिंजो रामकली जो उन में लतीफ़ साईं चए थो आदेश अदब आहे अखियुनि चए आदेशनि अदब आहे अखियुनि में ही तन जो हसब नसब न आहे चई ही आदेश आदेश ई माना बादशाह हाकिम हुकुमरान आदेश चवा हुकुम खे आदेश ई माना हुकुमरान हुकुम ॾींदड़ हाणे उन्हनि जा हिकिड़ा मयार थो ठाहे चए थो आदेशनि अदब आहे अखियुनि में चए जेको आदेश ई जेको हूंदो त उनखे अखियुनि में हया हूंदो अखियुनि में उनखे अदब हूंदो उनखे चई तन जो हसब नसब न आहे चई न को उनजो हसब न को उनजो नसब न भाई न अब माना ही टोटल जेको आहे सो मेरिट पियो जेको आहे सो ॿुधाए
हसब जो मतिलबु इहो त माना ही कहिड़े सिलसिले सां आहे, कहिड़े फ़िरके सां आहे, नसब माना ही कहिड़े ख़ानदान मंझि आहे। छोजो ही जेके आहिनि पंहिंजा आदेशी जेके आहिनि ऐं जेके सुठा जेके हुकुमरान जेके आहिनि, सुठा जेके माण्हू आहिनि, पोइ उहो उन्हनि जी का ज़ात उन्हनि जी न थींदी आहे, उन्हनि जो ज़ात सां तालुक न आहे। न उन्हनि जो भाउ जो ख़्यालु कंदा आहिनि, न अबे जो, न भाई न अब। चई सामी खे सभी परी, सभिनी हालतुनि में परियूं। चई सामी खे सभी परी, रूह में रहियो रब। चई हर हाल में उन्हनि खे उन्हनि जे रूह में रब रहियो, हर वक़्तु उन्हनि जे रूह में जेको आहे रहम रहियो आहे। बाज रब, रब माना पालणहार, पालणहार माना पालणहारी कंदड़, माना माण्हुनि खे खाराईंदड़, माण्हुनि खे प्यारींदड़, माण्हुनि खे जीआरींदड़। माना लतीफ़ साईं चवंदो सामी खे सभी परी। हीउ जेको सामी आहे, जेको लतीफ़ साईं जेको किरदारु आहे, ऐं असांजो जेको दोस्त जेको सामी आहे, उहो बि उन्हनि जा मयार जेके लतीफ़ साईं चाहे थो, चए थो सामी खे सभी परी, सभिनी परियुनि सां, सभिनी तरीक़नि सां। चई पहिरीं रूह में रहियो रब। चई रीह लांगोटीअ लब, पाछी कनि न पाण खे। चई उन्हनि माण्हुनि जी जेका हालत हूंदी, चई रीह लांगोटी। चई को उन्हनि जो लब कोन्हे, का उन्हनि जी लालच कोन्हे उन्हनि जी। पोइ इहा लांगोटी बि का उन्हनि खे आहे, इहा बि कोन्हे, इहा बि को ॿियो केरु हुनखे वठी थो ॾे। चई रीह लांगोटी लब, चई पाछी कनि। चई पाछी माना बचत, हिसाब किताब कंदासीं वंडणी, पोइ जेको आहे सो पोइ पाछी रक़म कुझु बचंदी हुई। चई हिते ॿुड़ी वञो बचे, का शइ कान थी बचे, छो जो हीउ माण्हू ई पाछी कनि ई कोन। नूरी ऐं नारी कहिड़ा माण्हू आहिनि? चई ही तमामु मिठा माण्हू आहिनि, सफ़ा पाणी जहिड़ा माण्हू आहिनि। ऐं केॾी कंहिं महिल वरी उहे नारी आहिनि, बाहि जहिड़ा माण्हू आहिनि, गरम आहिनि। मनी माण्हू जूं कैफ़ियतूं आहिनि, माण्हू रुॻो थधो बि न आहे, माण्हू रुॻो गरम बि कोन्हे, बैलेंस आहे। ऐं माण्हू जेकॾहिं रुॻो ॾींहुं हुजे त बि जेको आहे माण्हू बेज़ार थी पवंदो, पर जेकॾहिं रुॻो राति हुजे, ॾींहुं थिए ई न, त बि जेको आहे माण्हू बेज़ार थी पवंदो। त लतीफ़ साईं चयो त परतवो पिरीअ जो की छाई की उस। चई पिरी जो जेको परतवो जेको आहे, पिरी जो जेको नज़ारो जेको आहे, उहो अलाह हिसे में साॼे पासे में को ईअं हवो पइजी वियो आहे। सफ़र में ओलो सवलो थिया आहियूं, हाणे आहिस्ते आहिस्ते मशीन जेका आहे त उहा हाणे भई पोणी थी थिए, उनजे करे थियो आहे। गोरी वोरी खाईंदासीं, ॿ टे ॾींहं कमु कंदासीं, ठीकु थी वेंदासीं। चई नूरी ऐं नारी जोगीअड़ा जहान, जहान माना जहान लतीफ़ जे अॻियां आहे, हू सॼी जहान जी ॻाल्हि थो करे छॾे, ऐं जॾहिं जहान जो जेको आहे सो आहतो थो करे। चई नूरी ऐं नारी जोगीअड़ा जहान, माना जहान में जोगीअड़ा आहिनि, पर हिकिड़ा पाणी जहिड़ा आहिनि, ॿिया बाहि जहिड़ा आहिनि। असांखे ॿिन्ही जी ज़रूरत आहे, हिन समाज खे, हिन जहान खे बाहि जी बि ज़रूरत आहे, पाणी जी बि ज़रूरत आहे। छो त माण्हू जे जापे लाइ इहे ॿई शयूं ज़रूरी आहे। चई ॿरी ॼण ॿारी आऊं न जीअंदी उन रे, माना ॿरी माना फना थी। तीली आहे, सभु कुझु हुजे, गेव हुजे, चांवर बि हुजे, गोश्त बि हुजे, सभु शयूं हुजनि, पर नंढड़ी शइ न हुजे, तीली न हुजे, तव्हांजी जॻी कान, चुल्ह कान ॿरंदी तव्हांजी। माना हर शइ जी पंहिंजी पंहिंजी जॻह ते अहमियत आहे। सभु कुझु हुजे, लूणु न हुजे, खाई त माण्हू वेंदो माण्हू,
पर मज़ो न ईंदो जेको माण्हू पंहिंजो पाण खे जेको हेराए छॾियो आहे। त उन लाइ ज़रूरी आहे कि जेके ॿरी जन ॿारी जिन माण्हुनि पंहिंजो पाण खे फना कयो, जिन माण्हू जिन पंहिंजो पाण खे क़ुर्बान कयो, जिन पंहिंजो पाण खे ॿरी जन ॿारी, जेके ॿरी विया हलिया उन्हनि जेको आहे सो ॿारे विझी, हीउ ॿेलो ॿरी वेंदो आहे कि आउं न जीअंदी उन रे कि उन्हनि खां सवाइ असीं कोन जी सघंदासीं। चई ॻोल्हियां ऐं ॻुंधिया ॿिया वीचारा निकिरी। चई जेके वीचारा जेके हुआ जोॻीअड़ा, हाणे उन्हनि खे वरी ॻोल्हियां, हाणे सोचां थी त हाणे ॻोल्हियां ऐं पोइ वरी उनखे वरी ॻुंधियां। अटो जीअं ॻोहिबो आहे, चई कीअं हलिया विया। चई आउं उन्हनि खे पंहिंजो पाण में कोन ॻोहे छॾियां, उन्हनि खे पंहिंजो पाण में गुम करे छॾियां, पंहिंजो पाण में आउं पी छॾियां, पोइ त केॾा वञनि ई कोन। चइसि ॻोल्हियां ऐं ॻुंधिया विया वीचारा निकिरी। चई सोबत जा संध्या ॿुधाए थी जेका उन्हनि सां जेके 4 घड़ियूं में जेके गुज़रियूं, उन्हनि सां जेका मुंहिंजी सोबत थी, उन्हनि सां जेका मुंहिंजी मोहबत थी, जेके ॻाल्हियूं थियूं, जेके कचहरियूं थियूं, आउं न जीअंदी उन रे। चई आउं उन खां सवाइ जी कोन सघंदुसि। हाणे गुलज़ार किथां आणियूं, वरी इहो मौलवी किथां आणियूं, अब्दुल्ला किथां आणियूं, हीअ जेके महबूब अलाह साईं जेके असांखे ॾिना आहिनि, मीरल साम्हूं बीठो आहे। हीउ इंसान अमुल शइ आहे, बेबाह शइ, को उनजो मिसाल कोन्हे को। उन जूं 4 घड़ियूं आहिनि ऐं का बि जेको आहे सो माण्हुनि जी मुंद आहे कोन। चवंदा आहिनि महिमान मौत जी उन जेका मुंद हूंदी कान्हे का, अलाह केॾी महिल अचे केॾी महिल हलियो वञे। तंहिंजे करे जेके इतफ़ाक़ सां ई सही ज़िंदगी में जेकॾहिं अची विया आहियो, तव्हां जेको तालुक जुड़ी वियो आहे, त उन तालुक जी लॼ रखो, हिक ॿिए खे भायो, हिक ॿिए खे भारायो, हिक ॿिए सां मोहबतूं करियो। छो त मोहबत खां वधीक अञा ताईं ॿियो को सुठो इलाजु अञा ताईं न ठहियो आहे इंसान सां। ऐं इहो हिकिड़ो ई मरहम आहे जेको तव्हांखे बचाए सघे। बाक़ी हिते ठग बि जीअनि था, ईमानदार माण्हू बि जीअनि था, जेके माण्हू मफ़ाद परस्त आहिनि, सेल्फिश जेके आहिनि, जेके गिराह जा गोला आहिनि, उहे माण्हू जीअनि था, उहे माण्हू जेके माण्हू ॿियनि खे जीआरीनि था, उहे माण्हू जीअनि था। लतीफ़ साईं चए थो गोला जे गिराह जा झूठा से जोगी। माना हिकिड़ा तमामु भला माण्हू आहिनि, उन जूं तारीफ़ूं करे, पर हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे बि जोगी आहिनि, उहे बि सामी सॾाइनि था। पोइ हाणे उहो सिंबॉलिकली तव्हां जेको आहे हुनखे सियासतदान ते खणी वञो, आलमनि ते खणी वञो, अदीबनि ते खणी वञो, हुकुमराननि ते खणी वञो, उहो तव्हांजी मर्ज़ी। तव्हां जंहिं फील्ड जा माण्हू आहियो, जेको तव्हांजो इंट्रस्ट आहे, जेके माण्हू तव्हांखे वणनि था, जेके माण्हू तव्हांखे नथा वणनि, पोइ उन जा मयार जेके लतीफ़ साईं जेके ठाहिया आहिनि, ऐं तव्हां उन्हनि मयार मुताबिक़ जेको आहे सो तव्हां परखियो, पंहिंजो पाण खे बि परखियो, उन्हनि खे बि परखियो। ऐं साईं अमीर बख़्श जेको आहे सलाम पियो ॾिए असांखे, ॾाढो भाए थो। असांखे एॾी ख़बर न हुई त असांखे एतिरो असांखे माण्हू भाइनि था असांखे पिया, अमा भाईंदी हुई, उनखां पोइ त असांखे ॿियो को सुझे कोन थो, पर न हाणे ख़बर पए थी त उहो अमा हिकिड़ो रवैयो आहे जेको सभिनी माण्हुनि में जेको अलाह साईं विराए छॾियो आहे, तंहिं करे थोरी थोरी मोहबत जी ज़रड़ी जेका हर माण्हू में आहे। गोला जे गिराह जा फिटल से फोगी, फोग किचिरो खीर फिटी वेंदो आहे, पोइ कहिड़े कम जो थींदो आहे। भाॼी आहे केॾी बि सुठी आहे, पर जेकॾहिं एक्सपायर थी वञे तव्हां कोन खाई सघंदा। जेके माण्हू गिराह जा गोला आहे, जेके माण्हू रुॻो माने अटे ते जेके चटी आहिनि, जेके माण्हू हलंदा था वठनि, जेके माण्हू उहो गिराह जा गोला गुलाम आहिनि उहे माण्हू।
वो जानत को दुख है, अजानत को सुख राजे अणजान माण्हू आहिनि। हिननि खे ज़िंदगी जी ख़बर न आहे, हिननि खे ज़िंदगी ऐं मौत जे विच में कहिड़ो फ़र्क़ु आहे उहो हिननि माण्हुनि खे ख़बर कोन्हे। हिननि माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त इज़त छा थींदी आहे, बेइज़ती छा थींदी आहे। हिननि माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त रहम छा थींदो आहे, ॿाझ जा ॿुड़ा छा थींदा आहिनि, प्यार जा पहाड़ छा थींदा आहिनि। हिननि माण्हुनि खे का बि ख़बर कोन्हे। मूर्ख वीचारा क्या करे जिन पेट भरण थो काज। हे जेको मूर्ख आहे, जंहिंखे पेट भरणो आहे, उनजो ॿिए कंहिं ॻाल्हि सां को वास्तो कोन्हे, छो त जानत को दुख आहे। सूंहप में सप घणा मुंझण माखी हो। लतीफ़ साईं कहिड़ी ॻाल्हि कई, चई सूंहप, सूंहप माना वाट, वाट माना रस्तो, रस्तो माना मैदान, मैदान माना जंग। जेको माण्हू मैदान ते अचे थो, जंहिं माण्हू खे तरक़ी करणी आहे, जंहिं माण्हू खे तहमीर करणी आहे, जंहिं माण्हू खे, पोइ उन माण्हू खे त ॾुख बि ॾिसणा पवंदा, उन माण्हू खे तकलीफ़ूं बि करणियूं पवंदियूं। उन माण्हू बाक़ी उहो माण्हू सम्झे त न आउं इहे वेठो हुजां शू मंतर करियां ऐं सभु कुझु थी वञे, ईअं कोन थींदो। उहो जेको थींदो उहो तव्हांजो न हूंदो। कि फिटल से फोगी, कि फिटल से फोगी जनी शकम सां ॾिय। शकम छाखे थो चए, पेट खे थो चए। चई जिन माण्हुनि जेके रुॻो पेट सां ॾिया, जेके पेट जा जेके पुॼारी जेके आहिनि इहे माण्हू, चई इहे फिटल आहिनि। पोइ फिटल माण्हू हुजे त बि कोन वणंदो, फिटल रेडियो हुजे त माण्हू खे कोन वणंदो, फिटल चांहि हूंदी आहे माण्हू खे कोन वणंदी, फिटल खीर, मतिलबु फिटल का बि शइ माण्हू खे कोन वणंदी। चई हिकिड़ो फिटल आहिनि, ॿियो ही फोगी आहिनि, माना किचिरो आहिनि। चई सामी कहिड़ा हुजनि। लतीफ़ साईं खां पुछोसीं, लतीफ़ साईं खां इंटरव्यू वरितोसीं त लतीफ़ साईं सामी कहिड़ा हुजनि। लतीफ़ साईं चयो त सामी चइजे तंहिंखे जंहिं सभु ॼाणे। हीअ आहिनि इंसान ज़ात जा मयार, हीअ इल्मु। अलाए केतिरा जेका किताब लिखिया विया हूंदा, इंसान छा आहे, इंसान कहिड़ो हुअणु खपे। ही लतीफ़ आहे, उहो इंसान जा मयार थो ठाहे। अचो तव्हां छा छा थियणु चाहियो, ॿियनि खे छॾियो, को मयार ठाहियो त तव्हांखे माण्हू सुठो माण्हू चवनि, तव्हांखे वॾो माण्हू चवनि, तव्हांखे भलो माण्हू तव्हांखे चवनि त बाबा हीउ जेको माण्हू आहे। बाक़ी हर को पंहिंजी तारीफ़ पाण थो करे, इहा त ठगी आहे। पंहिंजो पाण जी तारीफ़ करण सां जेको आहे माण्हू जो कदु वॾो न थींदो आहे। माण्हू जो माण्हू उन सां ॼामड़ो थींदो आहे, वॾो न थींदो आहे माण्हू। पर असीं चऊं था त असीं छो चऊं त तव्हां अहिड़ा आहियो, या आऊं छो चवां त आऊं अहिड़ो आहियां, आऊं अहिड़ो। असीं चऊं था त लतीफ़ साईं कहिड़ा मयार थो ठाहे। लतीफ़ साईं चए थो सामी चइजे तंहिंखे जंहिं सभु ॼाणे। की पर घर वञे की न की, पर घरां बि की न घुरे। जी सामी उहो हूंदो, सामी चइजे तंहिंखे जंहिं सभु ॼाणे। अकेलो थी वञे हलियो, पोइ बि हुनखे परवाह न हुजे, पोइ बि हुनखे लोॾो न अचे, पोइ बि हुनखे गिणती न थिए, पोइ बि उपसरदार न थिए, हू पोइ बि पंहिंजो रस्तो कढी वञे। इहो आहे माण्हू जो मयार। माण्हू त कॾहिं कॾहिं अकेलो थींदो, अकेलो माण्हू थी थो वञे। माण्हू ससी बि अकेली थी वई हली, ससी जॾहिं पुछो, ॾूंगरनि खां पुछो, ॾंदनि खां पुछो, नूणियुनि खां पुछो, उन सभिनी खे डिॼारियो। उनजो रस्तो ई कोन्हे, को चरी थी पई छा। ऐं रस्तो जेकॾहिं आहे त तमामु ॾुखियो आहे। ऐं उते अलाए टाख वेठा आहिनि, हिते बलाऊं वेठियूं आहिनि, बगड़ वेठा आहिनि, भोलड़ा वेठा आहिनि, सभु खाई वेंदा छा तोखे। हाणे केॾी ख़ूबसूरती सां लतीफ़ साईं इन तव्हांजे पुछां वारे सफ़र खे बि जेको आहे कंपोज़ कयो आहे। उन खां पोइ वरी जेको आहे उन ॿोॾार मंझां
उहा दीवार कीअं थो टोड़े जॻह सां उहा लतीफ़ साईं उहो कमाल हिन माण्हू जो आहे कि डूंगर ॾना नूण मूं पारखो पुछिया। लतीफ़ साईं चवे थो जेके डूंगर हुआ जेके ॾना हुआ जेके नूणियूं जेके हुयूं बादशाहनि सां बि ॻाल्हायोसीं, मिडल किलार वारनि सां बि ॻाल्हायोसीं, चखिया मखिया मच्छी मानी वारा उन्हनि सां बि ॻाल्हायोसीं, ऐं इहे नूणियुनि में रहंदड़ ग़रीब माण्हू उन्हनि सां बि ॻाल्हायोसीं। सभु ॾिजी पिया, सभिनी ते ॼारियो, ऐं छा चऊं चई हेखलियूं हलनि जे से टाकुनि सॼी तूं, चई हेखलियूं हलनि जे से टाकुनि सॼी तूण। छो छो टाकू छा कंदा, टाकू असांखे खाई वेंदा आहिनि। चई ही उहा ई भूण जा सूअन रे न सुथरी, चई ही उहा धरती आहे सामी जो ॿुधे जेका सूअन खां सवाइ सुथरी कोन्हे। ससी थी चए त मूंखे त ख़बर हुई, प्रेस क्लबूं त ॿियूं बि इलाही हुयूं, सामी किथे न किथे हेठि कंध करे वेही रहे, किथे कोन वेठो, पंहिंजो कलम खणी जेको आहे सो लठ खोले ते रखी ऐं पंहिंजो प्रेस क्लब जेको आहे सो ठाहियो, हाणे वेठो विढ़े, हाणे वेठो जंग वेठो करे। त लतीफ़ साईं जेका ॻाल्हि करे थो त हीउ जेको मयार आहे इन मयार ते अचो लहो, सामी चइजे तंहिंखे जंहिं सभिनी सरे कि पर घर वञे की न की, सामी जो ॿुधे हीउ तुंहिंजो मयार लतीफ़ ठाहियो आहे। कि पराए घर बि नथो वञे, खोट थी थिए, टोट थी थिए, परेशान थो थिए, चई पर घर वञे की न की, पर घरां बि की न घुरे। घर में अधो आहे, अबो आहे, चाचो आहे, मामो आहे, बाई आहे, ॿाहिड़ी आहे, मालकियाणी आहे, कंहिंखां बि नथो घुरे, पर घर बि नथो वञे। चई यार जो ही अञा थो ॿुधाए, ही लतीफ़ साईं जे किरदार जो ही मयार आहे, ख़ुददारी, कि पर घर वञे पी की न की, पर घरां बि की न घुरे। चई पोइ हले कीअं थो, कि पुठीअ पेर पुरे हक़ीक़त हादीअ जी। चई हादी जी जेका हक़ीक़त आहे उनजे पुठियां पियो थो हले। हाणे हादी जी हक़ीक़त छा आहे, अल कासिब हबीबुल्ला, हीउ जेको पोरियत आहे उहो अलाह जो दोस्त आहे, पोरियो करियो, हक़ हलाल जो कमायो, हक़ हलाल जो खाओ। चई हीउ जोगी बि ईअं ई थो करे, जोगी बि ईअं थो करे, हक़ हलाल जो पोरियो करे खाए थो। इन खां वधीक ॿी का बि ख़ूबसूरत ज़िंदगी जेको आहे सो कोन्हे का। ऐं लतीफ़ साईं थो चवे त उनखां अॻु में जेका साईं पंहिंजो कबीर साहिब थो चवे त जानत को दुख आहे। हाणे इहो हैवान ऐं इंसान जे विच में ही जेके वॾा माण्हू जेके आहिनि असांजा, वॾा असांजा जेके फ़िलसफ़ा जेके अनपढ़िया माण्हू, न को कबीर खे को मदरसो मिलियो, न को लतीफ़ साईं खे को वॾो मदरसो मिलियो, न को कंहिं यूनिवर्सिटी में ही माण्हू पढ़िया, पर यूनिवर्सिटियूं क़ाइमु थियूं हिननि माण्हुनि जे नालनि ते, PhDयूं हिननि जे नालनि ते जेको आहे सो माण्हू कनि था, पर हे पाण PhD माण्हू न हुआ। ही कबीर साहिबु उहो वॾो मसइलो जेको आहे सो ॿिनि सिटनि में जेको आहे सो हल थो करे, जंहिंजे लाइ दुनिया अञा परेशान आहे। माण्हू ऐं जानवर में कहिड़ो फ़र्क़ु, कबीर साहिबु चए थो जानत को दुख आहे, अजानत को शुक्र आहे। जानत को दुख आहे, जेको ॼाणे थो, जेके ख़बर आहे, जेके इल्मु आहे, अहसासु उनखे थींदो, नफ़ो थींदो या नुक़सानु थींदो, मींहुं वसंदो, उन खां पोइ ॿोॾूं थींदियूं, उन खां पोइ घर टिमंदा, उन खां पोइ जेको आहे सो ही घर लुड़ंदा। चई मवाली माण्हू या चरियो माण्हू जेको हूंदो उनजो उन ॻाल्हि सां कहिड़ो वास्तो, उनजो उन ॻाल्हि सां को वास्तो आहे कोन। त जेको आहे मींहुं वसंदो पोइ छा थींदो, बम वसंदो पोइ छा थींदो, सुभाणे फ़ौजूं चढ़ी ईंदियूं पोइ छा थींदो, सुभाणे को हितां उतर खां पियो ईंदो, ईंदो न अचनि छा, भले अचनि, अॻे बि ईंदा हुआ, हाणे बि अचनि पिया। अॻे बि ईंदा हुआ, असांजा जेको पटका जेको धूड़ करे हलियो वेंदा हुआ, असांजा शहर साड़ियो हलिया वेंदा हुआ, ॻोठ साड़ियो हलिया वेंदा हुआ, असांजो नियाणियूं खणियो हलिया वेंदा हुआ, बचा खणियो हलिया वेंदा हुआ।
ऐं जेके बचंदा हुआ पंहिंजो पाण खे मारे छॾींदा हुआ। माना पोइ इहो हले पियो हुयो। माना असीं माण्हू हाणे इहा ॻाल्हि क़बूल कयूं त हाणे असां इहा ॻाल्हि मञी छॾी आहे त असांजे वस में कुझु कोन्हे। असीं पाण में गॾिबासीं कोन, असीं कावड़ूं कोन छॾींदासीं, असीं सुस्तियूं कोन छॾींदासीं, असीं मुनाफ़िक़तूं कोन छॾींदासीं, ही कूड़ कोन छॾींदासीं, ही ठगियूं कोन छॾींदासीं। अहसासु किथां पैदा थियो? वी विल हैव टू चेंज। असांखे तब्दील थियणो पवंदो। असीं तब्दील न थींदासीं, कुचलिजी वेंदासीं हलिया कीड़ी माकोड़ी वांगुरु। अलाह बचाईंदो। केतिरा ॾींहं वो ॿेड़ी खरी पई, सो माई मुड़ुस खे चयो त हाणे भला हेॾां होॾां वो ॾिस, उथी तो तलब, उथी तो तलब वीर वरंजे वेसरा, साहिर कंहिं सबब कालनि विधई कुन में। कल्ह बची वियासीं, हलिया ज़रूरी न आहे अॼु बचूं। माना असांजे बचा जो आसरो कहिड़ो आहे? ख़ुदा ख़ैर कंदो, बची वेंदो। माना हिकिड़ो मायूस माण्हू जेको आहे उन्हनि जो आख़िरी हद इहा हूंदी आहे, उहो अलाह साईं तव्हांखे ज़िंदगी ॾिनी, अलाह साईं तव्हांखे अकुलु ॾिनो, अलाह साईं तव्हांखे इल्मु ॾिनो, अलाह साईं तव्हांखे बच्चा ॾिना, ही दोस्त ॾिना, तव्हांखे मिट ॾिना, माइट ॾिना, ही हेॾा वॾा वसीला साइंस करे करे चढ़िया थी पिया आहियो। उहा साइंस बि तव्हां वटि आहे, पोइ बि तव्हां पंहिंजो को बि हल कोन ॻोल्हे सघिया। इहो अहसासु पैदा कोन थो थिए। यूरोप केॾी तरक़ी कई, तव्हां उनखां वधीक तरक़ी कंदव, उन खां पोइ वरी मोट खाईंदव। पर तवो प्रिय जो की छाई की उस, करीबाणी कुस आहे कर ॿकरड़ी। करीबाणी जेका कुस आहे न, उनमें तकलीफ़ कान थींदी आहे। ही जेके पंहिंजाइप जा जेके तज़ाद आहिनि, पंहिंजाइप जा जेके इख़्तिलाफ़ जेके आहिनि, इहे निबिरी पवंदा। इहा करीबाणी कुस आहे, इहा कान मारींदी। इहो ॼण त ॿकरी कुही विधऊं, उनमें का तकलीफ़ कान थी थिए। तंहिंजे करे ही कबीर साहिब जी ॻाल्हि ॿुधो त कबीर साहिब थो चवे त जानत को दुख है। ही मुंहिंजो यार गुलाम रसूल चांडियो ही खावड़ी आहे, इहो बि पाण सां पंहिंजो मथो हणंदो थो अचे। हिनखे बि सलाम आहे डॉक्टर उस्मान सर्वेज सिजावली जो शहज़ादो। इहो बि लतीफ़ जी कचहरी में आहे। इहे वॾा माण्हू, वॾनि माण्हुनि जो औलाद आहे, असांजा बच्चा आहिनि, असांजा दोस्त आहिनि, असांजा पुट आहिनि। ऐं असीं इन्हनि मां बि सर्वेज ॾिसूं था। हे जो असां सां जो गॾिजनि था, तीअं हरूभरू नथा गॾिजनि, छो असांजो उहो ई पंधु आहे। उहो मुंशी वारी ॻाल्हि, तूं जंहिं राह जो राही आहीं, तूं जंहिं राह जो राही आहीं, तंहिंखां ॾके थो ॾे। हीउ जेको ॾे आहे उन खां डिॼे थो, असीं जे राह जा राही आहियूं। कबीर साहिब चयो त जानत को दुख है, अजानत को शुक्र है। मूर्ख बेचारा क्या करे, जे मूर्ख बेचारा क्या करे, जिन पेट भरण तुम काज। माना हुन माण्हू खे छा आहे, उहो पेट भरणो आहे। पर जेको माण्हू सोचे थो, जंहिं माण्हू खे अकुलु आहे, जंहिं माण्हू खे इल्मु आहे, उन माण्हू खे दर्द बि थींदो, उन माण्हू खे तकलीफ़। हाणे इन साॻी ॻाल्हि खे लतीफ़ साईं कीअं तर्जुमो कयो आहे? सूअप में सप घणा मुंझण बाक़ी हो, सूअप में सप घणा, सप माना नांग। चई जॾहिं माण्हू जो अखियूं जॾहिं खुलनि थियूं, माण्हू जो जॾहिं माण्हू खे इल्मु थो अचे, माण्हू खे जॾहिं माण्हू खे ॼाण थी जॾहिं मिले, हल माना हेॾो पंधु करिणो आहे, हेॾा कशाला करणियूं आहिनि, हेॾी असांखे तकलीफ़ करणी आहे, माना ही त रुॻो नांग ई नांग आहिनि। ॾाढी इनकलाब जी जेका वाट आहे, हिन में रील बि अटकबा कॾहिं कॾहिं, छो जी रस्तो मामूली न आहे। पर उन में माण्हू जे वस में छा आहे, माण्हू खे कोशिशि करणी आहे। माण्हू मुसलसिल जेका कोशिशि कंदो रहे, जे सूअप में
सप घणा इन खां वाक़ुफ़ु हुजे। त जेकर तव्हीं सम्झो था त असीं ॼाणू आहियूं असीं माण्हू, त लाज़मी आहे त हीउ जेको रस्तो आहे उहो ॾुखियो आहे। जीअं सूंहप में सप घणा मुंझण माखी हो, तीअं परो तई पोइ जो उजी पियो उन तां। बाक़ी चई परो उनखे पवंदो, ख़बर उनखे पवंदी जेको मैदान ते अची वञे हलियो। जेको मैदान ते न ईंदो उनखे ख़बर कान पवंदी उनखे जेको आहे रस्तो केॾो ॾुखियो आहे केॾो सुखियो आहे। फकीर साहब, संगत तव्हांखे यादि थी करे ऐं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हीअ ॾिसो था केॾियूं हवाऊं आहिनि। तव्हां सां गॾु हूंदे तव्हां खां धार वेठा आहिनि, ऐं तव्हां खां धार हूंदे तव्हां सां गॾु। ऐं हिते जेको आहे सो हीअ हवाऊं आहिनि, इहे बि असांजो सपोर्ट असांखे रोकीनि कोन थियूं। पर हिते जेको माण्हुनि जी वारी आबादी जेका त उन खां असीं परे आहे। पोइ उते माण्हू जल्द कमु नथो करे सघे। उते माण्हू हीअ पंहिंजो गौतम मांगे भॼी अची जेका तोखे वाह जी कंदी ते अची वेठा आहियूं किथे। हीअ अलबस्ती जो फार्म आहे हिते जेका सॼो ॾींहुं हिते वेठा वणनि सां वेठा खेॾंदा आहियूं, उन्हनि खे असां बैत ॿुधाईंदा आहियूं। हाणे फ़कीर साहिब खे दरख़्वास्त कंदासीं त फ़कीर साहिबु ईंदो ऐं असां जेको आहे रूह खे रंधो हणंदो ऐं को कलाम असांखे को ॿुधाईंदो। ऐं जेसीं अचे तेसि ताईं जेको आहे आउं तव्हांखे हिकु ॿ बैत ॿुधाए वठां। की जानिब ईअं न जुगाड़ मयारूं, की जानिब ईअं न जुगाए जीअं मारियो मोटो न पुछी। की जानिब ईअं न जुगाए जीअं मारियो मोटियो न पुछी। कीअं रती रत न सिंजरे, कीअं रती रत न सिंजरे, सिक तुंहिंजी सार। जीअं असां तोहीं लाइ ते पर में पूॼाऊं कीअं। की जानिब तूं जेॾो। तव्हांजी तारीफ़ वेही कजे हिन लफ़्ज़नि जे लतीफ़ साईं जे जिन लफ़्ज़नि में लतीफ़ साईं जे हिन जमालियात सां ऐं हिन सूंहं सां। जानिब तूं जेॾो आहीं शान शऊर सी। मन माण्हू जा ही परतवा ॿुधाए थो त माण्हू जो शान बि हुअणु खपे ऐं माण्हू खे शऊर बि हुअणु खपे, माण्हू खे अकुल बि हुअणु खपे। रुॻो जेको आहे सो माण्हू खे शिकिल न हुजे, माण्हू खे शिकिल जो केॾो बि सुहिणो हुजे, भलो हुजे, आलीशान हुजे, पर ॻाल्हाए त ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी। तंहिं करे लतीफ़ साईं थो जानिब तूं जेॾो आईं शान शऊर सी। के मूं ते कर मुंहिंजा पिरी, मूं ते कर मुंहिंजा पिरी, तोह तुसी तेॾो। महिरबानी कर मूं ते राज़ी थी, तुसी तुसण माना राज़ी थिया, तोह माना मदद। माना मूं ते राज़ी थी पोइ महिरबानी कर मुंहिंजी मदद कर। चई इहो एॾो केॾो वॾो कमु आहे जेका तूं न ठाहीं। चई इहो कामिल कमु केॾो, इहो एॾो केॾो वॾो कमु आहे जेको अॼु न सुभाणे अॼु न सुभाणे कंदो थो अची। चई इहो कामिल कमु केॾो जी नवाज़ीम निगाह सी। बसर को अखण अखियूं खिल यार, वञण सूर संधा करियो। बसर को अखियूं खणी तोखे खिलणो आहे। इहा ई असांजी दरख़्वास्त आहे, इन खां वधीक असांजी ॿी का बि असांजी दरख़्वास्त कोन्हे का। तूं साहिबज़ादो सुपिरी, तूं साहिबज़ादो सुपिरी ऐं निसोरो नौकर। जीअं बेहद करियां बंदगियूं हथ ॿधी हाज़िर। चई छन छॾींदुसि कीन की, चई छन छॾींदुसि कीन की, दोस्त तुंहिंजो दर। छा तां मूं तां मेहर नज़र, चई मूं तां मेहर नज़र पिरी लाइ म पंहिंजो। इहो रुॻो तव्हांजी जेका मेहर जी जेका नज़र आहे न, महिरबानी करे इहा असां तां न लाहे। जेकॾहिं तव्हांजी इहा मेहर जी नज़र जेकॾहिं असां ते हूंदी त हीअ ज़िंदगी जूं जेके चारि जेके घड़ियूं आहिनि असांजूं ॾाढियूं उहे ख़ूबसूरत गुज़री वेंदियूं हलियूं। तंहिंजे करे महिरबानी करे इहे घड़ियूं असां तां न लाहे।
अदा इनायत कंबराणी इहो खोखरा पार में इहो जेको आहे वेरी नाइस वेठो करे ऐं यादि वेठो करे, उते वञूं था त मिले कोन थो। ऐं पर इहा बि सुठो आहे, महिरबानी आहे। अदा बाबा खे ख़ान मोहम्मद ख़ान खे सलाम ॾिजो। हिन वारे जेको आहे आयासीं, बाबा सां मिली सघियासीं, तव्हां सां न मिली सघियासीं। वग़ैरह अचो था न देर ई रंग में कहिड़ियूं देरूं। हाणे फ़क़ीर साहिबु इहो तव्हीं फ़क़ीर साहिब खे सम्झायो, ॾाढो तव्हां बि ख़ुशि था थियो ऐं पाण बि ॾाढो ख़ुशि थो थिए। फ़क़ीर खे चऊं था त अचे, पर अञा बि चओ था तव्हांखे हिकिड़ो बैत अञा ॿुधायां तव्हांखे, पोइ माना अचो। मूमल जो तव्हांखे बैत थो ॿुधायां। मूमल दरख़्वास्त पई करे, मूमल चवे थी रुस मां रुसणु घोरियो, चए थी रुस मां रुसणु घोरियो, उठ ओराऊं आण, चई लेड़नि खे लतीफ़ चए टंग सवारो ताण, चई शर्म जूं सभी परी पुठी लाए पाण, चई अची मुश्क माण त सोढा सुखियाणी थिया। इन खां वधीक ॿी कहिड़ी दावत थी थी। चई अञा बि चवे थी त रुस मां रुसणु घोरियो, उठ ओराऊं छोड़, चई रुस मां रुसणु घोरियो, चई उठ ओराऊं छोड़, चई तोरी काक कड़ी थी, चई तोरी काक कड़ी थी साण सरखल सोड़, चई अची चंदन चोड़ त सोढा सुखियाणी थियां। चई रुस मां रुसणु घोरियो, उठ ओराऊं कर, चई रुस मां रुसणु घोरियो, चई उठ ओराऊं कर, चई त भरी काक कुर्बसी, चई भरे काक कुर्बसी तुंहिंजे अचण साण अपर, माना काक भरी ई पोइ आहे। चई भरी काक कुर्बसी तुंहिंजे अचण साण अपर, चई लिलाह लॻ लतीफ़ चए, चई लिलाह लॻ लतीफ़ चए ते किज विलीअ ते वर, चई परचिज विरी कंहिं पर त सोढा सुखियाणी थिया। चई कंहिं न कंहिं तरीक़े सां करे महिरबानी करे असां सां परचिजई ज़रूरु। चई रुस मां रुसणु घोरियो, चई रुस मां रुसणु घोरियो, परच मवां परे, चई विधुमि फट फिराक जो जैत जे ज़रे, चई लालण जी लतीफ़ चए सुहाई सरे, चई आयसि तो ॻरे त सोढा सुखियाणी। महिरबानियूं तव्हां सॼी लतीफ़ साईं जी जेका आहे मजलिस जूं महिरबानियूं जेके आहिनि फ़क़ीर जी हाज़िरी जे लाइ अची जेको आहे सो हाणे असीं दरख़्वास्त था करियूं फ़क़ीर अलबत्ती खे, उहो महिरबानी कंदो लतीफ़ साईं जो कलाम ॿुधाए, पंहिंजो कलाम ॿुधाए, पर अचे तव्हां सां मुखातिब थिए। महिरबानी, असीं पंहिंजी जाइ था वठूं। हा साईं इस्माइल वेठो आहे, टार्च खे हेॾां होॾां न कजे, ॾाढी वॾी जाइ। साईं इस्माइल साईं हक लतीफ़ लतीफ़ साईं मीरल साईं वेठो आहे, इस्माइल साईं वेठो आहे। साईं फरमाइश लॻी वई आहे फ़क़ीर अलबस्ती कुर्ब करियो। साईं महिरबानियूं। फ़क़ीर कलाम रोज़ ॻाल्हाए, हाणे एतिरा कलाम असां ॻाल्हाए विसरी यादि कोन आहिनि। नओं इश्क हुजे त वरी यादि करे माण्हू न बसि इस्माइल साईं हिकिड़ो कलाम आहे पुराणे दौर जो, तव्हांखे ॿुधायूं था। बिस्मिल्लाह। वफ़ा किथे न रही या वफ़ा तलाश न कर, वफ़ा किथे न रही या वफ़ा तलाश न कर, वो खुदा जे वास्ते अहिड़ी ख़ता तलाश न कर, वफ़ा किथे न रही या वफ़ा तलाश न कर, वो पराए ग़म जी हक़ीक़त खे केर थो ॼाणे, पराए ग़म जी हक़ीक़त खे
केर थो जाने अॼोके दौर में दिल जी दवा तलाश न कर वो अॼोके दौर में दिल जी दवा तलाश न कर खुदा जे वास्ते अहिड़ी ख़ता तलाश न कर वफ़ा किथे न रही आ वफ़ा तलाश न कर ओ ज़मानो कंहिं जी चङाईअ में कोन आ बज़मी ज़मानो कंहिं जी चङाईअ में कोन आ बज़मी दगा जे दर ते वञी तूं दुआ तलाश न कर ओ दगा जे दर ते वञी तूं दुआ तलाश न कर ओ खुदा जे वास्ते अहिड़ी ख़ता तलाश न कर वफ़ा किथे न रही आ वफ़ा तलाश न कर ओ गुज़ार हेठ खां बि हेठ तूं ज़माने में बुलंदियुनि ते वञी तूं खुदा तलाश न कर बुलंदियुनि ते वञी तूं खुदा तलाश न कर खुदा जे वास्ते अहिड़ी ख़ता तलाश न कर वफ़ा किथे न रही आ वफ़ा तलाश न कर साईं वॾी महिरबानियूं दीदार थियो संगत जो ऐं साईं जी कचहरी ॿुधीसीं हाणे साईं खां इजाज़त वठूं साईं इजाज़त वठूं संगत खां साईं हाज़िरी क़बूल पए वॾी महिरबानियूं लख लाइक़ साईं जी महिरबानी जो दीदार कराए थो संगत सां वॾी महिरबानी साईं शफ़क़त गाह जो प्रोग्राम तव्हां ॾेई छॾियो आहे संगत खे ऐं 14 तारीख़ जो इंतज़ारु आहे संगत खे घुराईंदासीं ॿुधाई जे फ़क़ीरनि खे घुराईंदासीं ऐं रिहाण कंदासीं मीरल साईं ॿुधे पियो इस्माइल साईं ॿुधे पियो वॾी महिरबानियूं ख़ुदा ख़ुशि रखे सलामत हुजो लख लाइक़